मीरपुर बठोरो मां के ख़बर ॾींदा हलूं। लाल बख्श खाड़क जी रिपोर्ट मुताबिक़ ॻोठ हाजी जुड़ियो ज़हूर जे पुरत ऐं अवामी तहरीक अॻवान अहमद ज़हूर जे दुकान मां राति चोरी कयल मोटरसाइकिल ऐं कुझु ॾींहं अॻु सिटी मीरपुर बठोरो जे सदर मुख्तियार अली खान ज़हूर बठोरो खां ॻोठ वेंदे मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म जे ख़िलाफ़ अवामी तहरीक मीरपुर बठोरो पारां सूफ़ी शाह इनायत प्रेस क्लब मीरपुर बठोरो अॻियां तालका सदर नवाज़ ॾेथो अहमद ज़हूर मुख्तियार अली ज़हूर मुर्तज़ा ज़हूर खुदा बख्श ज़हूर जी अॻवानीअ में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे हुननि चयो त मीरपुर बठोरो ऐं आस पास में वधंदड़ बदअमनीअ जे करे को बि माण्हू महफ़ूज़ न आहे। बठोरो पुलिस जी नाअहली जे करे आम माण्हूअ खां वठी सियासी कारकुन बि गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। अॻवाननि वधीक चयो त बठोरो पुलिस जल्द कार्रवाई करे अहमद ज़हूर जे दुकान मां चोरी थियल मोटरसाइकिल ऐं मुख्तियार ज़हूर खां फुरकियल मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म वापसि कराई वञी। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मोबाइल फोन रोक रकम दहशतगर्दी गुंडागर्दी दादागिरी जारी है जारी रहंदी जारी है जारी रहंदी।